पूंज पूंज आऊं तो साया रोई छो थी? ए अब्बा वाह छा थियो अब्बा के? मसलो केड़ो आ? हिते तो सा केर वेहण वारो भी कोने, रोई छो थी? बुधाए मुखे। ए अब्बा अब्बा बाबा अब्बा 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 करे चुप थी दिए जे कुछ गाल कंदी तो मुखे खबर पवंदी न थियो छा है। ए अब्बा वारे जे घर ए मासी हीरे जो व्याह लगो पियो आहे। हा त पोइ ए मुखे कुजाड़े लाए ए तो की न तो वञण दे। इने करे सुबह को ऑडियो रिंग घट शुरू कियो थई, रू 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 लगी पई थई। खोले गाल करे कोन थी रोण ते तो छोकरन जी बस इहा हिकड़ी आदत है, बगोड़ा गाड़े मर्द जो खानो खराब करे था छडियो। ए ॿिया सभु उते अची भेड़ा थींदा। ए आऊं इन एडी हवेली में ते एकली। तू ई नाही आऊं तो सा गड आया न राणो खान। ही राणो खान तोखे कोन थो रोके, भली वञ। हा हा इजाजत आ, भली वञ। ए सची तो चोए? सच्ची तो चवा, नूर मिठे जो कसम आ, तुझो कसम। तैयार थी? ही राणो खान जेका गाल चवंदो आ पत्थर ते लीक, सच 100% सच। ए रब जो शुक्र थियो, ए शुक्र थियो अल्लाह जो। ए मस त मोकल जुड़ी आयो। हाणे यो रोण छड न, रिंगट रोण वारो छड। गोड़ा उग गोड़ा। शाबाश और जल्दी तैयार थी। आओ गाड़ी कढी अचा दो तो ये वठी दो पहुंचाया तो हाणे तो खुश है। ए आओ जाम खुश आया। ए आओ इजो दी तैयार थी अचा। तेरी रोई मुखे भी रोवाण जड़ो करे छे भई। उद तैयार थी। आओ गाड़ी कढी अचा दो तैयार थी। शाबाश बाबा कहां जो पांजो गस है ए पिंड जो पांजो गस है हैं ये ढेड़ो कम ते दानी मर्दी भले कयो पांजो ढेड़े में केड़ो कम। ए बुया ए निसे मुर्सा जी हालत है ओ मुंची तो भगो वजे ने। कमो ए को मुछी वियो है, उनके जरूरी कम हो। ए हाउ ए हड़नी के सुञाणू था। ए खबर पवंदी जने अचो त खबर पवे। हाउ ए हसींदा बायूं त गाल टरे त चंगो। इने बस तमाम कुछ थोरो डिजो पिया। आवतो ने हेलो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।